केतिरो सम्झाईंदी आहीं त खाधो पीतो न छॾे। केॾी कमज़ोरी थी वई अथई। हाणे ये खा दवाउनि जा ढेर। ये कर पत पत। मां जी त का ॻाल्हि मञी कान थी। हालत ॾिस कहिड़ी करे छॾी अथई पंहिंजी। अम्मा हिकिड़े ॾींहुं हर इंसान खे ही जहान छॾिणो आहे। हर नफ़्स हिकिड़े ॾींहुं मौत जो ज़ाइको चखींदी। ज़िंदगीअ खे चङी तरह जीअण अहम आहे। चङी तरह त ज़िंदगी उहे जीअनि जंहिंसां ज़िंदगी का चङाई कई हुजे। ऐं मूंखे त ज़िंदगी सदाईं सिखायो आहे अम्मा, कॾहिं प्यार लाइ कॾहिं मोहबत लाइ आसरनि में रुलायूं, इंतज़ार जा गीत ॻारायूं। आख़िर जॾहिं मिलण जी मुंद वेठी थी त रूह मथां जबल किराए छॾिया अम्मा। अॼु मां न्यापो कयां थी चांडो के त तोसां मिलण अचे। ऐं इहो बि सोचियो थमि त अॼु भिंजारे सिंजारे तुंहिंजा इहे कपिड़ा तब्दील कया। इहो तुंहिंजो कारो वॻो ॾिसी मुंहिंजी हां छा थी थिए। ॿुधा मूंखे जेकॾहिं तव्हां ख़ाली मोटाईंदो त मसइलो अञा संगीन रुख अख़्तियार करे वेंदो। मों ॾेई वठंदासीं सूबेदार। चयोसीं त मों ॾेई वठंदासीं त मों ॾेई वठंदासीं। तूं को बि टुको न कर। सूबेदार लॻे थो त तुंहिंजे इन एसपीअ खे पंहिंजी हयाती प्यारी न आहे। हिकु त हू मुंहिंजी नुंहुं मथां पूरी नज़र थो रखे ऐं ॿियो वरी मुंहिंजे पुटु शहरोज़ खे गिरफ़्तार करण जे लाइ तोखे मोकिलियो अथसि। तोखे शर्म कोन थो अचे? न ई वरी हुनखे थो अचे। लॻे थो त एसपीअ जो बंदोबस्तु मूंखे करणो ई पवंदो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि छो नथा कयो ख़ान बहादुर। एसपी ज़रअली तव्हांजी हवेली जे मथां चढ़ाई करण खां बि कोन मुड़ंदो। ठीकु आहे, ऐं मथे होम मिनिस्टर सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयां थो। फ़िलहाल तूं शहरोज़ ख़ान खे भली वठी वञ। तव्हां छा था चओ बाबा? अॻु में साईं, जेकॾहिं पाण शहरोज़ खे पुलिस जे हवाले कयो त एसपी खेसि हर क़िस्म जूं तकलीफ़ूं ॾियण जी कोशिशि कंदो। हा बाबा साईं, इन ॻाल्हि जी तव्हांखे ख़बर आहे त इन एसपी जो मूंसां वेर कहिड़ो आहे। सूबेदार, छा तूं मूंखे इन ॻाल्हि जी गारंटी ॾेई सघीं त थाणे में शहरोज़ ख़ान ते को बि जिस्मानी तशद्दुद न थींदो? जेकॾहिं तूं मूंखे इन ॻाल्हि जी गारंटी ॾींदो त आउं तोखे वध में वधि ख़ुशि करण जी कोशिशि कंदुसि। जेको बि चवंदे तोखे इनाम कमदार सूबेदार जी मिठाई जो बंदोबस्तु कयो ऐं हिनखे वध में वधि ख़ुशि कजां। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।